वेठा आहियूं ही जेको हथ मथे खजे पियो न अभी मजलिस में वञो पिया महफ़िल में वञो पिया सियासत जी महफ़िल में वञो था 3 या 2 पार्टियूं अचनि थियूं सभु को हथ मथे कराए थो उहो हथ 4 साल 5 साल यार मूं तोखे वोट ॾिना हा हथ मथे कयो हो उन हथ जी त मुंहिंजी लज रखी मुंहिंजो कमु आहे हिनखे तूं पार करे ॾे या मूंखे टाको ॾेई ॾे या मूंखे ओरड़ी ॾे या मुंहिंजो रोड रस्तो कटाए ॾे या मुंहिंजो सेटो सीधो करे ॾे या मुंहिंजो फलाणो कमु कर मूं तुंहिंजे लाइ हथ मथे कयो हो तूं अॼु हिते हथ मथे कई पियो हिकिड़ो मैदान अचण वारो आहे जेके मैदान महशर कयो बि वञे थो जेके मैदान महशर आहे ऐलान थींदो वंताजुल यौम अय्युहल मुजरिमून ऐं मुजरिमो हवे अलॻि थी वञो ही नेकनि जी जमात आहे ही सालिहनि जी जमात आहे ही प्यारनि जी जमात आहे ही महबूबनि जी जमात आहे ही अल्लाह जे मक़बूल ॿारनि जी जमात आहे असीं जॾहिं अलॻि कया वेंदासीं गुनहगार जॾहिं अलॻि थींदा उन ते असीं अर्ज़ कंदासीं हिन में बीहण वारा नूरानी चेहरे वारा नूरानी शख़्सियतूं जेके बीठियूं आहिनि इन जे नाले सां असां वटां ॿियो की कोन थी सघियो जॾहिं इन जो नालो आयो थे असां हथ मथे खयो थे उन हथ जी लज रख असीं जहन्नमी थी चुका आहियूं ऐं मुंहिंजा रब फज़ल फरमा इन सालिहनि जे सदके में असांजो बेड़ो पार फरमा रब फरमाए थो ओ गुनहगारो अभी त गुनहगार आहे पर मुंहिंजे नेकनि जे सदके में अव्हांखे बि क़बूल कया वञनि त मुंहिंजा सजण इहो अक़ीदो इहा मुहबत अलमरउ मा मन अहब इलैहि एॾे राज़ रसिया सिकण सुञाण रेप दे महज़ महलिया कोन सुञाणे को कॾहिं हो त हीअं धारिया लालण लकाबुर रे पदर पाछोया उहे ॾिसनि पसंदि उनखे जेके उन ॾे विया ॿिया सभु सुन ॻाल्हियूं पसंदि कीन पाछोया मुस्तफा जे पाछोयो त उनखे नज़र कोन आयो ॻाल्हि करण सां मुहबत कोन आहे मुहबत उनखे चवनि था जीअं असांजे मुर्शिद असांखे चयो मुंहिंजा सजण राति पवे त बिस्तर खे छॾे रब जे घर में हलिया तो सुभान अल्लाह रात पवे ॾींहं जो घुम बेगानो थी घुम दुनिया चवे दीवानो नज़र अचे थो ऐं दीवानो कोन आहियां ऐं मस्तानो कोन आहियां ऐं फ़क़ीर कोन आहियां फ़क़ीर आहियां त अब्दुल क़ादिर दीलानी जे दर जो कुतो आहियां ऐं ग़रीब आहियां त अब्दुल क़ादिर दीलानी जी चोखड़ जो फ़क़ीर आहियां हुन महबूब दिल पर मुर्शिद जो नक्श क़दमी आहे जॾहिं राति पवंदी हुई तॾहिं सभु कुझु काइनात सुम्ही आराम कंदी हुई सोढ़ो घोट दिल पर घोट असांजो पीर अवांजो पीर पीरनि जो पीर दिल पर दस्तगीर महबूब सुभानी कुतुब रब्बानी कंदील नूरानी जेको पीरनि जो पीर आहे जॾहिं पढ़ण जे लाइ वेंदो हो त फरिश्ता बि जॻह ॾींदा हुआ अल्लाह जो वली अचे थो उहो राति जे टेम में पीर रब खे अर्ज़ करे थो ओ मुंहिंजा मौला तूं रब्बुल आलमीन आहीं तो मूंखे सभु कुझु अता फरमायो आहे मूं पुठियां लॻण वारा मुंहिंजा जेके पैरोकार हूंदा कादरी फ़क़ीर हूंदा उन जे लाइ दुआ करिया त उनखे तौबा नसीब फरमा जॾहिं तौबा जी तौफ़ीक़ थींदी मुर्शिद फरमाइनि था जेको मुंहिंजो मुरीद हूंदो बग़ैर तौबा जे दुनिया में वेंदो ई कोन इरादो था कर पक्को इरादो करके इंशाअल्लाह ॾिस जॾहिं पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी जो फ़क़ीर हिकिड़ो बचिड़ो मासूम अची पीर साईं जो जॾहिं नारो हई त हिकिड़ो ई फ़क़ीर हिते हो पीर साईं जो आवाज़ सां चवे थो त नारे भेज पागारा छो न चवे त उनजो महबूब मुर्शिद दिल जी रग रग में वेठो आहे असांजा असीं बि के पीर जा मुरीद आहियूं असीं बि के पीर जा मुरीद आहियूं सन्नाटो ठाहियो वञे थो असांजे नौजवान खे ख़ुदा पंहिंजी ज़िंदगी ते रहम करो पंहिंजी ज़िंदगी मथे फज़ल करो पंहिंजी ज़िंदगी मथे एहसान करो ही ज़िंदगी जेको मुकमल जा कपिड़ा आहिनि जेको बदन तूं तेल साबुण सां साफ़ रखी थो हिन बदन खे मिटीअ जे हवाले कयो वेंदो तुंहिंजा अज़ीज़ हिते रहंदा तुंहिंजा क़रीब हिते रहंदा तुंहिंजा यार हिते रहंदा तुंहिंजा सजण हिते रहंदा तुंहिंजा भाउ हिते रहंदा तुंहिंजी बिल्डिंग हिते पई हूंदी तुंहिंजी गाड़ी हिते बीठी हूंदी को चाबी हिलाइण वारो कोन हूंदो छो त जान छॾे हले वियो आहे जेकॾहिं तोखे कम शइ अचण वारी आहे त तुंहिंजा नेक साले अमल आहे अमल अमल से जिंदगी बनती है जन्नत भी जहन्नम भी अमल से जिंदगी बनती है जन्नत भी जहन्नम भी ये खाकी अपनी फितरत में न नूरी है न नारी है ये खाकी के का खबर कोन था केड़ी शय आया मुझे महबूब मुर्शिद दौरान तालीम एड़ो वक्त आयो जे वक्त में पाण वट जेको खर्ची पैसा खणी विया वो खत्म थी विया पुठियां जीजल अमा खर्ची के साण हलाई ता ए फलाणे इलाके में वञण वारा हुते मुंहिंजो बचड़ो पढ़े थो अब्दुल क़ादिर जीलानी जे नाले जीलानी ॻोठ जो आहे अब्दुल क़ादिर तालीम हासिल करे थो अॼु असांजी त क़ौम जो ई हाल आहे
असीं त इन पासे ई नथा अचूं त दीन इस्लाम असांजे ॾांहुं केतिरो अहम आहे केतिरो ज़रूरी आहे। महबूब मुर्शिद उते रहिया अम्मा हलाई को माण्हू खणी वियो मुख़्तसर वक़्तु हलंदे हलंदे जॾहिं उते पहुतो आहे त सॼे उन इलाइक़े में निहारे निहारे थको पर लखनि जी तादाद मदरसनि में बचा पढ़े पियो मिले किथे बचड़ो जंहिंखे पुछे अब्दुल कादर जीलानी हिते पढ़े थो बाबा कई बचा पढ़नि पिया असीं नथा सुञाणे सघूं। हलंदे हलंदे हू वञी ॾिसे त हिकिड़ी मस्जिद थकी पियो हले हिकिड़े मस्जिद जे कोने में वेही जेके मानी साण हुई पैसा बहा उन पैसनि जी मानी वरितई वठी जे हाणे ऊ त मिले कोन थो आऊं बि थकी पियो आहियां उन पैसनि जी मानी वठी खाई ऐं पाण मुंहिंजो सफ़र करां थो उन पैसनि जी वठी माने खाए ए फकीरन के खाराए फी सबिलिल्लाह मुझे सफर के जारी रखा तो वो अची वेठो बाजार में वियो किथे मानी जा टुकुर वठी अची उते वेठो मस्जिद पाक में वेठो आगे वेंदे वेंदे दिसे तो एकड़ो कमजोर ज़ईफ खूबसूरत वारो चोडी जे चंड वांगर इंसान मस्जिद में वेठो आगे अखिन में नौजवानी जो आलिम आगे अखिन में लुड़कन जी कतार हलन पियो ओ मुस्तफा जा गुलाम पाक हबीब फरमाइंदा जॾहिं मैदान मैशर बपा थींदो जन्म के भड़काई वेंदी जन्म जा शोला जॾहिं आसमान सां ॻाल्हियूं कंदा हशर वेल हूंदा सवे राज राणा तंहिं मां मोहम्मद परे खां सुञाणा हुनखे छोटकारे जो झंडो हथनि में मुंहिंजो मुस्तफा पाक पधरो लखनि में जीअं गुल गुलाबी सुहिणो गुलनि में मुंहिंजो मुस्तफा पाक पधरो लखनि में जन्म के ईंदी जॾहिं मौज मस्ती उन बाह के हटाए का हस्ती करे पार कश्ती आणी तो अमन में मुंहिंजो मुस्तफा पाक पधरो लखनि में फकीर चवे तो मुंह मानी बिस्मिल्लाह करे खोली तो सामू ॾिसण में मूंखे चोडी जो चंड वांगुरु को चेहरो नज़र आयो उन ॾांहुं मूं निहारियो कंध झुकाए छॾी कंध झुकी वियो हेठि हाणे मूं बि अर्ज़ कयो साईं अवां केरु आहे ऊ त छो त सैयद सगोरा आले नबी औलाद अली साबरीन घराणो आहे सबर जेको इन घर वटि छो न हुजे हिकु न ॿ न बल्कि जॾहिं ज़रूरत पई सॼो खानदान लुटाए छॾियो कंहिंखे ईअं कोन चयूं त असांजो इहो एहसान आयो थोरो आहे न अल्लाह जो दीन बचे तो अली असगर हुजे तोणे अली अकबर हुजे तोणे कासिम जहिड़ो घोट हुजे तोणे अब्बास अलम बरदार हुजे सभु कुझु महबूब जे दीन मथां कुर्बान करे छॾिया। इमाम हुसैन जो जॾहिं आख़िरी वक़्तु आयो ईअं कोन पुछे मुंहिंजो खानदान किथे आहे मुंहिंजो घर किथे आहे मुंहिंजो कुटुंब किथे आहे मुंहिंजो कबीलो किथे आहे उहो इमाम हुसैन जंहिंजी नस्ल पाक में असांजो अवांजो पीर आहे वो इमाम हुसैन जंहिंजी नस्ल में हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन उनजी नस्ल में बगदादी बादशाह है साबरीन घरानो केर शान जॾहिं हज़रत बिलाल महबूब जी फिराक मां मदीनो पाक छॾे हलियो वियो मुल्क शाम छो त आका जॾहिं पर्दो फरमायो साहबा इकराम दीवाना थी विया साहबा इकराम मस्ताना छो त तू शम्मे रिसालत है आलम तेरा परवाना तू माहे नबूवत है ऐ जलवे जानाना ऐ जलवे जानाना सब साहबा दीवाना थी नजर आया थे सगोरो बिलाल हलियो वियो मुल्क शाम उते रात जो सुतो पियो आहे भाग जागियो आधी रात जो टाइम आवे मुस्तफा करीम अलैहिस्सलाम दीदार कराई महबूब जो दीदार थो पीर कि फकीर फरमाइन था अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू जा नेक सालेबाना जॾहिं महबूब जो दीदार कंदा त बेकरार थियो पियो आका फरमाइंदो बिलाल ॾे ख़बर मदीनो पाक छॾे अची मुल्क शाम में रहे थो तड़पी वियो उथी बीठो या रसूल अल्लाह हाणे तयारी करां थो निकिरां हेॾा होॾा करोट बदलंदे बदलंदे सुबुह थी आहे ॾाची जेको कमज़ोर हुई उन ते तयार थी पाण सफ़र शुरू कयो जॾहिं ॻोठ खां ॿार निकिता कंहिं पुछियो बिलाल कहिड़ो हाल आहे कॾां जो इरादो आहे हिते रही थो मुल्क शाम में मदीने वञी थो चइजे हाओ छो चए अजब यादी रात जो मूंखे सोहिणो सरवर याद पियो अजब यादी रात जो मूंखे सोहिणो सरवर याद पियो नंढ नेणन जी फिटी मूंखे होत हर हर याद पियो इश्क बारन बारिया मुझा दोष जेरा था जलन हित सिकायल की असमन जिखे मेरा मिंबर याद पियो नेणन जी फिटी मूंखे होत हर हर याद पियो अजब यादी रात जो मूंखे सोहिणो सरवर याद पियो
नीड़न जी बिटी मुके होत हर हर याद पियो हज़रत बिलाल फरमाए तो मां रवानो थी चुको आहियां मदीने पाक पहुतो आहियां मदीने पाक के वेझो वियो आहियां उते ॿारड़ा वेठा हा बच्चा वेठा हा मासूम हा उन्हनि मुंहिंजो अचण ॾिसी चवनि था त मुस्तफा जो गुलाम अचे पियो मुस्तफा जो प्यारो बिलाल अचे पियो बिलाल आयो हाणे आका अचण वारा हूंदा बिलाल चवे थो ओ मुंहिंजा प्यारो ओ मुंहिंजे साहबनि जा बचड़ो अव्हांखे ख़बर आहे ऐं ईअं कोन आया मुस्तफा मूंखे घुरायो आहे बिलाल अचे थो मस्जिद नबवी जे बर मां बि चवे थो ओ अबू बकर सिद्दीक चओ सुभान अल्लाह अमीर उमर अची वियो अबू बकर सिद्दीक मौजूद आहे फारूक आज़म मौजूद आहे उस्मान इब्न नूरैन मौजूद आहे मौला अली शेर खुदा मौजूद आहे एक ॿिए जे चेहरनि ॾांहुं निहारनि पिया हिक जो चेहरो त उहे अखियूं आहिनि जिन मुस्तफा जो दीदार कयो आहे आका जो जलवो ॾिठो आहे आका जो दीदार कयो मां आका जो दीदार कयो आहे महबूब जी अखियुनि सां जीअं अखियूं मिलाए ॻाल्हि कई उन मुस्तफा जे चेहरे सां रीचार्ज थियल उते गुलाम मुस्तफा जा हाज़िर हुआ उन जा चेहरा ॾिसी बिलाल लिपटी वियो हर कंहिं सां मोहब्बत सां मिली चवे थो चवनि था बिलाल मरहबा भली करे आए जी करे आए चवे थो यारो अवां त सभु कुझु आयो पर जंहिंजे लाइ आऊं आयो आहियां हू त आरामी थिया आहिनि महबूब जी पाक कब्रिस्तान मथे बि चवे थो त या रसूल अल्लाह अगसनी या रसूल अल्लाह सुन मुंहिंजा हबीब अवां जा आशिक हज़ार आहिनि अवां जा आशिक हज़ार आहिनि असांजी गुलामी क़बूल फैसल अवां जा आशिक हज़ार आहिनि असांजी गुलामी क़बूल फैसल असुल खवाया तुंहिंजी बानी हीअ बंदी बेकारी क़बूल फैसल अवां जा आशिक हज़ार आहिनि या रसूल अल्लाह अवां जा आशिक मशरिक़ ऐं मग़रिब जे विच में आहिनि असांजी बि मोहब्बत वारी इहा हर जेको ग़रीबाना आहे तुंहिंजी दरबार में क़बूल पवे जो ख़ैर मुस्तफा करीम अलैहिस्सलाम जो दीदार त थींदो पर ऐं बिलाल अॼु असांखे महबूब वारी अज़ान जेको ॾींदो अज़ान सुणा मुंहिंजो अर्ज़ु करण जो मतिलबु फ़क़ति हिकु ई आहे त आले नबी औलाद अली जो शान केॾो आहे बिलाल चयो त यारो उहो अज़ान जॾहिं आउं ॾींदो हुउसि कलमो जेको चवण में मूंखे चवंदो हुउसि तॾहिं आका जो मूंखे दीदार थींदो महबूब मुंहिंजे साम्हूं ईंदा हा चाहे हजर हुजे चाहे सजर हुजे चाहे उहद हुजे चाहे हुनैन हुजे चाहे खंदक हुजे हालांकि जॾहिं फतह मक्का थियो आहे मक्को पाक फतह करे मुस्तफा करीम अलैहिस्सलाम जो प्यारो गुलाम काबतुल्लाह शरीफ जी छत मथे चढ़ी वियो आहे चवे थो या रसूल अल्लाह ईरान में हासे काबे साम्हूं आज़ान ॾिनी बगदाद में हासे काबे साम्हूं आज़ान ॾिनी जिते हासे काबे सुनो आज़ान ॾिनी हाणे काबे जी छत मथे चाढ़े छॾियो आहे ओ मिठड़ा महबूब हाणे आज़ान ॾिया त मुंहुं केॾा खॾिया चवे था त बिलाल जिते तूं बीठो आहीं मुंहुं मुस्तफा साम्हूं करे छॾ अज़ान तुंहिंजी क़बूल थी पवंदी छो पाण आला हज़रत फरमाइनि था हाजियो आओ शहनशाह का रोज़ा देखो हाजियो आओ शहनशाह का रोज़ा देखो काबा तो देख चुके हो काबे का भी काबा काबे का भी काबा बिलाल के इसरार के पर आज़ान न ॾिने हाणे चवनि था ईअं करियो त हज़रत हसनैन करीमैन खे वठी अचो सुहिणा शहज़ादा हज़रत बिलाल जी दरबार में आंदा हज़रत बिलाल परियां ॾिसंदे उथी बीठो अदब सां हथड़ा ॿधी इमाम हुसैन जे चेहरे साम्हूं ॾिसी चवे थो मरहबा मरहबा छो न चवां इहो लब मुबारक जी लबनि खे मुंहिंजे प्यारे मुस्तफा चुमिया हा इहो क़दम आहिनि जेके क़दम आका जे कुननि मथे लॻा हा इहो प्यारा हथड़ा आहिनि जेके हथड़ा महबूब जे जिस्म अतहर जे मथां हा ऐं इमाम हुसैन मरहबा सद मरहबा किथे हथ पियो चुमे कॾहिं पेर पियो चुमे कॾहिं पेशानी पियो चुमे हज़रत इमाम हुसैन छो त महबूब त बेमिसल आका आहिनि पर के मुस्तफा जा करीम जा अंसार हज़रत इमाम हुसैन जी अखियुनि मुबारक में हा विच धणे फरमाइनि था खणी नीण खुमार मां जाकियो नाज़ नज़र सूरज शाहो थकियो कुमारो थियो कमर तारा कतियो ताइब थिया देखींदे दिलबर वो झको थियो जबर जान बुझे जमाल सां वो जमाल वारो हुसैन वारो चेहरो मुस्तफा वारो चेहरे वांगुरु जॾहिं हज़रत इमाम हुसैन जो बिलाल ॾिठो त अखियुनि में लुड़क अची बेशक सुभान अल्लाह चवे थो त अज़ान ॾियां कोन हा पर हाणे इन शहज़ादनि खे आउं इनकार बि नथो करे सघां पोइ हज़रत बिलाल
पांजी रफ्तार सा पांजी मोहब्बत वाली अजान पढ़ी जॾहिं अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह ते पहुतो बेहोश थी किरी पवे थो बेहोश थी किरी मुंहिंजा चवण जो मतिलबु मक़सदु साबरी न घराणो दीन जे नाले मथो सब कुछ कुर्बान करण वारा अहले नबी औलाद अली असांजो जेको इलाको आहे इन में जेका बारी नजर अचे थी या जेको खुशबू नजर अचे थी इहो असांजो आवाजो कमाल कोन आहे गोठ गोठ में अहले नबी औलाद अली जा कख आहिनि इन कखड़नि जो सदको आहे असां हिते बि आबाद आहियूं मैदान महशर में बि आबाद हूंदासीं औलाद अली जे सदके में रब तबारक व तआला असांजी क़ौम खे बुलंदियूं अता फरमायूं आहिनि आ ॾिठो हिन इलाइक़े में जॾहिं इनकलाब जी ज़रूरत हुई जॾहिं कादरी फ़कीर कमज़ोर थी विया हा इन जे अंदर हिकिड़ो इनकलाब आणंदो हो कई मौलवियनि लखो तकरीर कयूं मूं जहिड़ा फ़कीर घंटो घंटो ॿ कलाक तकरीरूं करे विया पर वाह शेर दिल आले नबी औलाद अली तो जी ज़बान मथा कुर्बान वञा तुंहिंजे ज़बान जी कलाई हिलाई थे ज़बान जी कलाई कोन हुई बल्कि अली शेर खुदा जी ताक़त नज़र आई थे अली शेर खुदा जी सुजात नज़र आई थे बगदादी बादशाह जो फैज़ नज़र आयो थे पाण फरमाइनि था ऐं कादरी फ़कीरो ये मुंहिंजो नारो यादि रखजा नारे हैदरी जॾहिं लॻायो थे क़ौम बेदार थी चुकी ही अॼु बि बेदार आहे त क़यामत जो सुबुह ताईं बि बेदार रहंदी मूं अर्ज़ बि कयो त पाण जॾहिं मस्जिद पाक में ॾिठो नूरानी चेहरे वारो उनखे चई बाबा तूं शायदि लॻे थो मुसाफ़िर आहीं त हलिया मूं सां माने खा पाण अची ओॾा वेठा चवे थो माने खाधो मानी चई आउं अकेलो न खाई सघां आहे 7-8 ॾींहं गुज़री विया आहिनि अन्न पाणी कोन अन्न मिलियो ई कोन 8 ॾींहं गुज़री विया आहिनि तवारीख़ वारा लिखनि था 8 ॾींहं 8 रातियूं गुज़री वियूं छो त इहा आदत ई कोन्हे आले नबी औलाद अली जी कंहिंजे साम्हूं वञी हथ फैलाइनि त मूंखे ॾे ही त कॾहिं उन कयो ई कोन आहे रब अता करे त उन महिरबान बादशाह आहे 4 ॾींहं 4 रातियूं गुज़री वियूं लंबो ज़मानो गुज़री वियो कमज़ोर ज़ईफ़ थी विया चई यार आउं अकेलो न खाई सघां थो छो मुंहिंजा ॿिया बि यार सजण रहनि था जेके 4-4 5-5 ॾींहं जा बुखियारा आहिनि चए थो आई केरु चवे थो त मूंखे दुनिया वारा अब्दुल कादिर जीलानी जे नाले सां यादि कयो सजण आउं त 4-5 ॾींहं थी विया घुमंदे फिरंदे जे घुमण फिरण सां आउं नथो मिली सघां जेकॾहिं मूंखे ॻोल्हणो आहे त आउं मस्जिद में नज़र अचां थो मूंखे ॻोल्हणो आहे त आउं चौराहे ते रोड ते न वक्त खराब करण जे लाइ कोन आयो आहियां मुंहिंजे मथां ज़िम्मेदारी आहे जो वक्त गुज़रे मुंहिंजे रब जी दरबार में गुज़रे अकमुल हाकिमीन रब मुंहिंजी इन बंदगी खे क़बूल फरमाए त जग जहान ॿई मुंहिंजा मोचारा थी पवनि उन फ़कीर उहा मानी अता फरमाई आहे पाण फ़कीरनि में दरवेशनि में तक़सीम करे छॾियो एतिरी ज़रूरत ई पाण खाधो पाण फरमाइनि था शुक्र मुंहिंजा मौला तुंहिंजा रखण वारा असीं कोन आहियो अॼु असांखे जो तो अता फरमायो आहे ई तुंहिंजी महिरबानी जेका जिंदगी रहंदी इनमें जो कुछ अता फरमाइंदो ई बि तुंहिंजा लख एहसान थोड़ा आहिनि इहो तुंहिंजो महिरबानी ई आहे शान उन आले नबी औलाद अली सैयदना सरकार सैयद अब्दुल कादिर जीलानी महबूब सुभाने खुतब रब्बानी किंदीले नूरानी जो जी जग जहान जे अंदर कादरियत के एडो त फरोग बख्श मैदान महशर में 120 सफ़ो थींदो पूरी दुनिया जो 120 सफ़ो थींदो 120 सफ़नि जे अंदर 40 सफ़ो ॿिए नबियनि जो उम्मतनि जो हूंदो 40 सफ़ो सब नबी 1,24,000 नबी उन जो उम्मतो 40 सफ़नि जे अंदर अची वेंदा पुठियां रहियूं 80 सफ़ो 80 सफ़नि जे अंदर गुलामाने मुस्तफा हूंदा उन जो प्यारो आका मिठड़ो मदीने जो ताजदार दिल पर नबी मन ठार नबी जिनजे मथों असांजी जान कुर्बान जिनजे मथों असांजी जान कुर्बान असांजा घर ब कुर्बान असांजा कुटुंब कबीला कुर्बान उन महबूब जी उम्मत 80 सफ़न में हूंदी उन 80 सफ़न में ज़ियादती जेकर ॾिठी वञे नेक साले जेके हूंदा उ कादरी फ़कीर हूंदा या सिलसिला सब हक़ आहिनि सोरवर्दी बि हक़ आहे चिश्ती बि हक़ आहे नक्शबंदी बि हक़ आहे उहा कादरियत मथां कुर्बान वञा उन जे मैदान महशर में किताब तवारीख़ दी पढ़ी निहार मैदान महशर में ज्यादा तादाद जेकर नज़र दी कादरी फ़कीरनि जी ईंदी पाण फरमाइनि था मुंहिंजा कादरी फ़कीर जिते बि रहंदा हू चोरी जे चंड वांगुरु चमकंदा छो न चमकनि जंहिंजो मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी आहे ओड़ा इख़लाक़ त बनाना पवंदा ओड़ा इख़लाक़ बशारत ॾिनी साईं सुभान अल्लाह ख़ुशि थी वियासीं असीं चमकूं पिया बशारत ॾिनी
खुश थी वियासीं चमकूं पिया सुभान अल्लाह हाणे ईअं पिया चमकंदासीं ई चमक आणण जे वास्ते नफ़्स खे मारणो पवंदो उथी जाग जानी उथण जो टाइम राज़ी कर रब खे रोअण जो टाइम संझे मां सुतो तोखे सार नाहे सारे नथो सॾड़ा एॾो आर आहे सुमड़ो आ कबर में हिते न सुम्हण जो टाइम राज़ी कर रब खे रोअण जो टाइम उथिया थी जो रब पई जो राज़ी कर उथण लथो द शैतान भड़ो बाज़ीगर पर पल तई खे इहो पलण जो टाइम राज़ी कर रब खे रोअण जो टाइम मुझे रहबर रहनुमा जो कलामा सैयदी सरकार सैयद नूरुल्लाह शाह बुखारी फरमाइंदा अल्लाह नूर शाह ते अदा तो समझी वञ सुभान अल्लाह अल्लाह नूर शाह ते अदा तो समझी वञ अज का सुभाणे मरहबा